You. अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सही चाल अख्तर खुश आं पियो ख़ैर किथे घुमा ज़ाहिर भी ना अॼुकल्ह बा बाबा बस अॼुकल्ह छा कजे थोड़ा सा फेमस थी आऊं। अच्छा पोइ बस हिते ॻोठ में घटि रहूं था, कराची में घणो रहूं था, वॾनि वॾनि शहरनि में इस्लामाबाद, हैदराबाद, लाहौर, एॾे वॾनि वॾनि शहरनि में। अच्छा वॾनि शहरनि में मां बाक़ी छा इहो वरी छो भला फेमस थी आऊं बाबा। फेमस थी वई? हा न, मां बि त चयो यार ज़ाहिर ना आहे मतलब फेमस ज़ाहिर न आहे फेमस छा भला के टीवी बीवी में आहे न। इहो भाई शहरनि में कीअं थो घुमां, टीवी में हर शइ में मां घुमां फिरां थो अॼुकल्ह। हर जाते बि मोबाइल, जीअं मोबाइल खोलंदे टीवी खोलंदे मुंहिंजो चहिरो साम्हूं ईंदी। अई हे पोइ तुंहिंजो चहिरो ॾिसी माण्हू त निंड बि न पवंदा हूंदा। ख़ुशी सां ॾींदा नहीं न, इंतज़ार हूंदो त न त इहो कमु हलाईंदो साईं मां त चवंदो त वॾी सेलिब्रिटी आहियां मां, वॾी सेलिब्रिटी। माण्हू मूंखे मिलण लाइ सिकंदा नी। सची ॿुधा हा माण्हू तोसां मिलण लाइ सिकंदा आहिनि। बाक़ी छा यार को वाह वांदो पिया वाह आहे वाह त आहे थो, छो तो ॿुधणो आहे ॿुढड़ो तोखे न तोखे ॿोड़ी तुम मूंखे छो ॿोड़ी दे बाबा। हाणे तो जहिड़े खे ॾिसी करे माण्हू यार मन इंतज़ार कंदा वेठा हूंदा आहिनि यार को हालत आहे यार ॿियो वरी छा बाबा। बाक़ी छा फेमस आहे, फेमस लाइ माण्हू त इंतज़ार कंदो न। भला इहो फेमस थिए कीअं इहो वरी छा चकर आहे तुंहिंजो वरी साईं फेमस छा छोकिरी बोकिरी गॾु हुजूं थी या न बाबा। ये छोकिरियुनि जी लेना हुजूं थी छड़ी हुई लेना। अच्छा सॼो ॾींहुं व्हाट्सएप ते त पोइ सॼो ॾींहुं हूंदे। बाक़ी छा मां फारिग ई न हूंदो आहियां बाबा। हे बि मां चयो हाणे सोट सां मिली जा, कदन आहे पंहिंजो वकार संगड़ हुन सां मिली अचां बैठक ते, तॾहिं मां आयो आहियां, न त मां निकिरंदो ई न काॾे। अच्छा मन तूं फेमस थी वए? फेमस आहे बाबा, पूरे मुल्क में, पूरी दुनिया में फेमस आहे। यार हद आहे ॿुढड़ जो मक़ाम आहे यार। हे बुढ़ी मरो न पोइ तव्हां बुढ़ी मरो हिते घर वेही अलाए छा था कयो। तव्हां बि फेमस छो न भाउ, महिनत कंदा आहियो त फेमस थींदा आहियो न। साईं महिनत असां जहिड़ा हेॾा दरो ख़ूबसूरत बि फेमस नथा अचनि हिन जहिड़ा बि थी आया। तव्हां पोइ महिनत नथा कयो न भाउ, असां महिनत कई आहे। इहो छा तरीक़ो आहे जेको फेमस जो मन तूं फेमस थी वए? बाबा ही महिनत कई आहे त फेमस थियो आहे न। महिनत कहिड़ी? हा साईं तूं वरी कहिड़ो कोडर आहे हुन वरी महिनत कई? कोडर को बि मथे बाबा आहे। कोडर छा आहे, कोडर त का ॻाल्हि ई न आहे। कोडर फेमस कंदी आहे, कोडर जे फेमस करे हूंदा त माण्हू कोई फेमस थी वञनि था। केतिरा कोडर माण्हू हणनि था वता। मांखे टैलेंट खपंदो आहे पंहिंजे अंदर ऐं टैलेंट। मांखे जहिड़ी तुंहिंजी ड्रेसिंग लॻे थी मांखे त स्वीपर लॻे थो अला। हिते जहिड़ी तुंहिंजी ड्रेसिंग आहे न स्वीपर छो बाबा? हे जहिड़ी तुंहिंजी ड्रेसिंग आहे अला हाणे नाज़रीन पाण ॿुधाईंदी स्वीपर लॻे थो। छो स्वीपर? हे स्टाइल आहे बाबा। हे शहर में माण्हू इहे पाए घुमंदा नी, हिते ॻोठ में कपिड़ा पाए घुमंदा। तोखे बि त ईअं लॻल आहे। साईं मां त वरी असां पार्टी पढ़ाई हले थी माशाअल्लाह स्टूडेंट आहियूं ईअं छा भला स्टूडेंट अहिड़े स्टूडेंट छा कंदो माण्हू? छा कंदो टैलेंट बि हुजे न साईं माण्हू। माण्हू पंहिंजो कमकार करे इहो टैलेंट वरी छा आहे टैलेंट ॿेलेंट तारियो थी। बाक़ी छा अच्छा माना तूं एॾो फेमस थी वियो? फेमस ॾाढो आहे बाबा। ईअं छा बाक़ाइदा सां छोकिरी काथो काथो जी ॻाल्हाईंदी थी काथो काथो राबो बाबा। लाहौर, इस्लामाबाद, कराची, सक्कर, इहे साइड आहे मुल्तान बाबा। परे परे जी छोकिरियूं ॻाल्हाइनि पयूं। अच्छा तूं परे परे जी छोकिरी ॻाल्हाईंदी आहीं? बाक़ी छा मिलण लाइ तरसनि पयूं, पर मां पाण टाइम नथो ॾेई सघां। मां एतिरो फारिग ई न आहियां बाबा। हालत आहे यार पोइ हालत आहे पोइ अगरि एतिरो टाइम नथी त पोइ छोकिरी जा नंबर मूंखे ॾे मां ॻाल्हाईंदो। छो भला छा मूंखे ईअं लॻो थी छा बसि छोकिरियुनि जा नंबर मां विराईंदो वेंदो आहियां? यार ॿियो हाणे तूं जॾहिं तोखे टाइम ई न आहे वीचारनि खे मूंखे लॻे थो तूं ब्लॉक बि कंदो हूंदे। बाबा ब्लॉक छो न कंदासीं? ज़ाहिर आहे फारिग माण्हू न आहे त पोइ तंग कंदा त पोइ ब्लॉक बि कराइणा। छोकिरियुनि खे ब्लॉक कंदो आहे? कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे बाबा? ईअं छड़ो ब्लॉक कर बटण ब्लॉक बस ॿियो छा टेंशन छा थियो आहे? यार छोकिरियूं जो तोसां ॻाल्हाईंदियूं आहिनि यार मूंखे हद आहे हल ॻाल्हाईंदियूं थी मन ॻाल्हाइजो तो जहिड़ी ॻाल्हाईंदियूं मूंखे लॻे तो जहिड़ी तोसां ॻाल्हाईंदियूं हुयूं। तोखो बि सोहणियूं ॻाल्हाइदियूं मूंखे त छॾे तोखो बि सोहणियूं बाबा। मां सुहिणो आहियां जहिड़ो बि आहे तोखो बि सोहणियूं ॻाल्हाईंदियूं नी। हद आहे यार पोइ बुढो फेमस पैसा वग़ैरह मिलंदा थी या सिर्फ़ पंहिंजे ख़र्चे ते वरितो? पैसनि को सवाइ बाक़ी पेंट शर्ट आहे छाजूं ॾिसे थो। यार त मां चवंदो के स्वीपर जो वठी ज़ोरी था कसिया या स्वीपर वारो कमु कंदो आहे। ॻाल्हि आहे यार स्वीपर वारो कमु कंदो आहे। हे अमीर माण्हू पाईंदा नी शर्ट ओरिजिनल आहे 50,000 जो छड़ो शर्ट आहे। तूं पाण वरिती आहे की वरिती थी की ग़रीब? छो को वरिती आहे बाबा? मूंखे त लोटे वारी लॻे थी। छो लोटे वारी लॻे थी? लुंडो चइबो आहे लुंडो। आयो लुंडो त खेॾबो आहे जेको असां गेम खेॾंदा आहियूं न पोइ इन जे करे लुडो खेॾंदा आहियूं। सब बस ॿारहेली वारो लॻो पियो। ॿारहेली वारो तो स्टूडेंट वारो त कोन अपाली न तो मैं अपाल सही आई एम माना आई एम स्टूडेंट
बस आई एम स्टूडेंट। आई एम स्टूडेंट। बाकी बढ़िया वाला तुम यार, कोई I am इंग्लिश में student। बात करो, हमारे को हिंदी है भला, अच्छा है भला। भाई उर्दू आने उर्दू में है या उर्दू भला ये छा सेलिब्रिटी मना सा भी कुछ हो। वडो सेलिब्रिटी आ दे मोहम्मद वाली शक्ल में लगे तो सेलिब्रिटी आ तू। सही अच्छा भला हाणे फेमस तो के माण्हू गाड़ी वगैरह ॾींदा थी, पर सच्ची ॿुधाए गाड़ी छोड़ी ना बाबा, इन कमेंटनि में गाड़ी ॾींदा थी, सच्ची छो ॿुधाए। गाड़ी ॾींदा बाबा हिते छा मांखे त लॻंदो आहे मांखे अॻिले चक्कर फलाणो तोखे गाड़ी छोकिरो ॾींदो? मांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, कमेंटनि में त गाड़ी ॾींदा आहिनि माण्हू। छो गाड़ी ॾींदा बाबा, कंहिंजे घरों थोरे खाऊं पिया, असां पंहिंजे घरों खाऊं पिया, पंहिंजे महिनत करे खाऊं पिया। अच्छा पंहिंजी महिनत करे खाओ त भले गाड़ियूं खाओ, गाड़ियूं केर थो ॾे बाबा, माना पोइ माण्हू गाड़ी वग़ैरह ॾींदा आहिनि। गाड़ियूं छा ॾींदा बाबा, कंहिंजे घरों थोरे खाईंदा वेठा। अच्छा कंहिं कमेंट में ॾेई विधो आहे जेको पंहिंजो तरबियत जहिड़ी मिलियल हूंदा थोरी तरबियत पंहिंजी ॾेखारींदो आहे, ॿियो हुनखे असां छा था करे सघूं। अच्छा हा न, हुन तूं फेमस थी वियो। फेमस आहे बाक़ाइदा फेमस आहे, छड़ो फेमस न बाबा, पूरी दुनिया मूंखे सुञाणे। अच्छा कोई ॾेखार को वीडियो वग़ैरह ॾेखार जेकी माना अथी का वीडियो त बाबा वीडियो त न, बाक़ी तो वटि मोबाइल आहे न, मां ॾेखारे सघां थो तो वटि। अच्छा यूट्यूब में? हा यूट्यूब ते बि मां आहियां, मुंहिंजो चैनल थी अली अख्तर, माने यूट्यूब ते ऐं ॿियो मां वियो आहियां कशिश टीवी ते। अच्छा अक्षा सां गॾु ॾेखार हेरस उड़ी एक साथ तू वेठो आहे। बाक़ी जा बाबा मां ये त घटि आहे, अक्षा सां मां मिलियो मां, हुन ॿी रोदीना वठी आहे, हिन सां मिलियो मां। माने के में नालो कयो के में? हा बाबा तो जो नालो यार, हाणे तू छोट रहा मां तो जो नालो कीअं न खणंदो हेरस इहो थी आंटी जा ॿुध वकार संगड़ ओयो थी नालो खणो ना तो जो। हां कज़न वाड़ी वाड़ी मुझे भी नालो कयो ही मना। अच्छा जेको बाबा ये तो के फेमस क्या पे मां तो मां सोटरो ने फेमस थिया, उन पाने सोटर के थोड़ो फेमस करे ॾेखारिया। जो गिला कंदो त मगी ॿुधाए तो जी गिला छो कंदो तो? मां जी गिला कंदो त एॾो सारो फेमस थी वियो यार। बाबा फेमस ये मां तो जो नालो बाहर कढा थोड़ी गिला थींदी त माण्हू के सुञाणदा यार, इने उथी स्वीपर बाबा फेमस आ मामा, फेमस एड़ा फेमस असांखे खपंदा आहिनि जेको घरों गालियूं कंदा आहिनि, थिक थिए पंहिंजो माण्हू कमकार जो सोचे। हे त सॼो ॾींहुं फलाणे जी कढ पर टिकटॉक जी फेमस पंहिंजो पाण खे